तुझो प्यार लाए चाहूँ दो, तुझो प्यार लाए चाहूँ दो। तुझी कावड़ में आतुर घड़ो, तुझो प्यार लाए छाऊं दो, तुझो प्यार लाए छाऊं दो। तू पर्दे में पीड़ा ठुटही दीदार लाए चाहूँ दो, दीदार लाए चाहूँ दो। तुझी कावड़ में आतुर घड़ो, तुझो प्यार लाए चाहूँ दो, तुझो प्यार लाए चाहूँ दो। नक्की के सा मिली, नक्की के सा खिली, नक्की चपड़ा चोरी के सा गाल करी। नक्की के सा मिली, नक्की के सा खिली, नक्की चपड़ा चोरी के सा गाल करी। हर वक्त सजन खामोश रही, इजहार लाए छाऊं दो, तुझो प्यार लाए चाहूँ। तुझी कावड़ में आकुर घड़ो, तुझो प्यार लाए चाहूँ दो, तुझो प्यार लाए चाहूँ दो। हर सवाल पे तू खामोश रही, रुबोध सनो रही, कुछ की न कुछी। हर सवाल पे तू खामोश रही, रुबोध सनो रही, कुछ की न कुछी। दिए साधो रही, दिए डाडो कहीं, तुझो हार अलाए छाऊं दो, तुझो हार अलाए छाऊं दो। तुझी कावड़ में आकुर घड़ो, तुझो प्यार लाए चाहूँ दो, तुझो प्यार लाए चाहूँ दो। शर्त शरूत जी आहे गदा, तुझी नहकर में भी लूट मिठा इकरार लाए चाहूँ दो, तुझो प्यार लाए चाहूँ दो। तुझी कावड़ में आकुर घड़ो, तुझो प्यार लाए चाहूँ दो, तुझो प्यार लाए चाहूँ दो। तू पर्दे में पीड़ा ठुटही दीदार लाए चाहूँ दो, तुझो प्यार लाए चाहूँ
जबरदस्त। अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एवरीवन। कीअं आहियो तव्हां? उम्मीद थी कयां त तव्हां सभु ठीकु ठाक खुशबाश हूंदव हमेशह वांगुरु। ऐं मुंहिंजी दुआ आहे त तव्हां ईअं ई हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। आमीन। ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ॿाहिरि जेको आहे इलाही घणी बारिश थी रही आहे, उन जे बावजूद बि असां हिते मौजूदु आहियूं इन करे त तव्हांखे वधि में वधि एंटरटेन कयूं, तव्हांखे ख़ुशि रखूं। तव्हां ख़ुशि हूंदव, तव्हां असांखे लाइक कंदव त असां बि जेको असांजी बि दिलि चवंदी त असां प्रोग्राम कयूं ऐं अञा जेको आहे सुठे मां सुठो प्रोग्राम करण जी कोशिशि कयूं। त मां तव्हांजी पंहिंजी होस्ट, पंहिंजी सिंगर कोमल नाज़, पर मां अकेली न आहियां, मूंसां गॾु आहे शिराज अली मीराली, तव्हांजो पंहिंजो मेज़बान, सिंगर ऐं होस्ट। बिल्कुलु कोमल हमेशह स्टार्टअप बि एतिरो सुठो कंदी आहे, एतिरे सुठे गीतनि खां कंदी आहे। मां कोशिशि कंदो आहियां त कोमल सां निभाए सघां। ॿियो शोभी भाई असांखे जेको कवर करे वेंदा आहिनि, साईं शोभी भाई थैंक यू सो मच। ऐं बिल्कुलु नाज़रीन, ॿाहिरि मौसम जेका आहे बहारुनि वारी हले पई, मौसम बारिश हले पई, उन जे बावजूदि असां अॼु आयासीं सिर्फ़ु इन जे करे, हिकु त असां पाण बि इंजॉय कयूं था, ॿियो असांजी कोशिशि इहा आहे त तव्हांखे बि इंजॉय करायूं, छो जो असांजो शो ई अहिड़ो एतिरो ज़बरदस्त आहे, एतिरो प्यारो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि कोमल, मां तव्हांखे हमेशह ॻाल्हि कंदो आहियां त हिन वक़्त जे ही वक़्तु अहिड़ो पार हूंदो आहे जंहिं वक़्तु माण्हू समोसा चांहि इन शइ जी माना तलब हूंदी आहे उन्हनि खे। शोभी भाई बि ॾाढो ख़ुशि था थियनि ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे वरी बारिश थिए त माना सोने ते सुहागे वारी ॻाल्हि आहे। बिल्कुलु सोने ते सुहागो। ऐं जेको आहे ब्रेक जो वक़्तु बि शिराज़ थी वियो आहे, ब्रेक वठण बि लाज़मी आहे। ब्रेक खां पोइ जेको आहे हमेशह वांगुरु असां जेको आहे पंहिंजे गेस्ट जो आर्टिस्ट जेके बि असां वटि हिते सिंगर मौजूदु आहिनि उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदा आहियूं, लेकिन उन खां पहिरियां वठणी हूंदी आहे ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे सिंध म्यूज़िक। सो नालो ई जॾहिं एतिरो ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं वरी जॾहिं आर्टिस्ट ख़ूबसूरत ईंदा आहिनि त पोइ अञा चार चंड लॻी वेंदा आहिनि असांजे प्रोग्राम में। सो घणी देरि तव्हांखे कोन कराईंदासीं। अॼु जेके असां सां गॾु गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि जी त छा ॻाल्हि कजे, कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। मां त इहो ई चवंदी आहियां भई 100 ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि त कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। जेतिरी बि तारीफ़ कयो घटि आहे। उनजो आवाज़ एतिरो ख़ूबसूरत आहे, अंदाज़ एतिरो ख़ूबसूरत आहे, वरी इख़लाक़ त उन खां वधीक ख़ूबसूरत आहे। माशाल्लाह माशाल्लाह। आहिनि मास्टर लियाकत अली। अस्सलाम वालेकुम सर, तव्हांखे वेलकम था चऊं पंहिंजे प्रोग्राम में। ऐं शिराज जेके ॿिया असांजा गेस्ट आहिनि उनजो इंट्रोडक्शन मां चाहियां थी तव्हां करायो। जी जी बिल्कुलु, मां उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदुसि ऐं उन खां पहिरियां मां इहो चवंदुसि त सिंध म्यूज़िक जी ॻाल्हि कजे। असांजे सिंध में जेके बि आर्टिस्ट आहिनि तमामु ख़ूबसूरत आहिनि माशाल्लाह, जेके डिज़र्विंग आहिनि ऐं जंहिंजे लाइ असां ही मंच रखियो आहे। त अॼु मां पर्सनली कोमल ॾाढो ख़ुशि आहियां इन हवाले सां, जेके अॼु असांजा जेके गेस्ट आहिनि उहे वाक़ई जेन्युइन जेके सिंगर आहिनि, जेके हक़दार आहिनि। मां ईअं सम्झंदो आहियां जिन खे उहो मक़ाम मिलणु घुरिजे, जिन एतिरी महिनत कई आहे, जेतिरी उन्हनि जी मिठी आवाज़ आहे। त तव्हां मास्टर लियाकत साहिब जो त इंट्रोडक्शन करायो, माशाल्लाह कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। ऐं मां पर्सनली ॾाढो उन्हनि जो मदाह आहियां ऐं उन सां गॾु उन्हनि सां खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं। उन्हनि सां गॾु असां वटि ॿिया बि हिकिड़ा सिंगर आहिनि, फ़क़ीर सूरत अली साहिब खे साईं भलीकार चऊं पिया असांजे शो में। ऐं ॾाढी ख़ुशी थी, तव्हां ॿई अनमोल हीरा असांजे, मां चवंदुसि त असांजी सिंध जा ख़ूबसूरत टैलेंट असांजे अॼु मौजूदु आहिनि। त तव्हां ॿिन्हिनि खे दिलि सां भलीकार चऊं पिया। त साईं कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह मालिक जा मास्टर भाई तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? किरोड़े एहसान मालिक जा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? ख़ुशि ख़ैर मज़े में। ॾाढो मज़ो ईंदो, ॾाढा सुरीला राग छेड़ीबा, अॼु ॾाढा सुरीला गीत ॿुधबा ऐं मौसम बि ॾाढी प्यारी पई हले, तव्हां पाण ॾिठी हूंदी। ऐं शिराज मां चाहियां थी त घणी जेको हाणे नाज़रीन खे जेको इंतज़ारु देरि न करायूं ऐं मास्टर लियाकत खे रिक्वेस्ट कयूं था त असांखे पहिरियों गीत कहिड़ो था ॿुधाइनि? मुंहिंजे उस्ताद जो मशहूरु गीत आहे, उस्ताद मास्टर मंज़ूर जो अखि पिरीअ जहिड़ी जो निहारे तमारे। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अखि पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे, अखि पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे, वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे, हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे। पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे,
अख पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे चंद्र हुसून जी हुना खां ख़ैरात तो घुरे रुगो वेठो हुजे साम्हूं झट थे न परे वो चंद्र हुसून जी हुना खां ख़ैरात तो घुरे रुगो वेठो हुजे साम्हूं झट थे न परे रुगो वेठो हुजे साम्हूं झट थे न परे हिकु सोणो वरी पाण खे सिंगारे तमारे हिकु सोणो वरी पाण खे सिंगारे तमारे वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे अख पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे अख पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे सोणो यार सचो प्यार मौला ॾिनो मूंखे भागवारो आया खपे भला अञा छा मूंखे हो सोणो यार सचो प्यार मौला ॾिनो मूंखे भागवारो आया खपे भला अञा छा मूंखे भागवारो आया खपे भला अञा छा मूंखे सोणे चपन सां नाव जो पुकारे तमारे सोणे चपन सां नाव जो पुकारे तमारे वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे अख पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे अख पिरीअ जी अहिड़ी जो निहारे तमारे वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे तमारे गुलकार चई जॾहिं मूंखे सॾु कंदो आहे ख़ुशियूं दुनिया जूं ॼण मूले गॾु कंदो ख़ुशियूं दुनिया जूं ॼण मूले गॾु कंदो आहे हिकु सोणो वरी पाण खे सिंगारे तमारे
रूप सोणो वरी पाण खे सिंगारे त मारे वार वॾा कारा घाटा जो सवारे त मारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे त मारे अखि तिरीअ जी अहिड़ी जो निहारे त मारे अखि तिरीअ जी अहिड़ी जो निहारे त मारे वार वॾा कारा घाटा जो सवारे त मारे हो वार वॾा कारा घाटा जो सवारे त मारे मास्टर वाह। अच्छा मां कोमल तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां त मुंहिंजी अदे सां त खोड़ सारियूं मुलाक़ातूं आहिनि, असांजी ख़ुशियुनि में बि शरीक थींदा आहिनि माशाल्लाह, पर मां चवां पियो त पहिरियां तव्हांखे उन्हनि जी नाज़रीन खे लियाकत जी आवाज़ ॿुधायूं त पोइ डिसाइड करेनि तव्हांखे कीअं लॻो गीत? मूंखे त ॾाढो सुठो लॻो माशाल्लाह, आवाज़ उन्हनि जो सेम टू सेम मास्टर मंज़ूर शहर मास्टर साहब जो आवाज़ आहे माशाल्लाह। जेके आहिनि उहे हिन दुनिया में न आहिनि, अलाह से उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, लेकिन हिननि जो आवाज़ बि बिल्कुलु उन्हनि जहिड़ो लॻे पियो, ॾाढो ज़बरदस्त। स्टार्ट में तव्हां असांजे प्रोग्राम में 4 चंड लॻाए छॾिया, ज़बरदस्त ज़बरदस्त। सो अच्छा जी गाने जी तरफ़ हलूं। अच्छा हाणे सर तव्हां असांखे छा था ॿुधायो? आऊं तव्हांखे गीत ॿुधाईंदुसि, असांजो दोस्त आहे जुम्मो उमर जेठाणी, उनजो बहितरीन गज़ल आहे, नौजवान शाइर आहे जी। दर्द दिल मां कोई उभरे थो, वाह 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 वाह, बाहि ते पाणी जीअं उभरे थो। वाह वाह फ़कीर साहब बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह। असां चयोसीं गाननि खां शुरूआत थिए त पोइ वरी तव्हां सां कचहरी कयूं, चिटचेट कयूं तव्हां सां। जी बिल्कुलु। दर्द दिल मां कोई उभरे थो, दर्द दिल मां कोई उभरे थो, बाहि ते पाणी जीअं उभरे थो, बाहि ते पाणी जीअं उभरे थो, दर्द दिल मां कोई उभरे थो, दर्द दिल मां कोई उभरे थो, बाहि ते पाणी जीअं उभरे थो, हो बाहि ते पाणी जीअं उभरे थो, दर्द दिल मां कोई उभरे थो, दर्द दिल मां कोई उभरे थो। याद तुझी अचे त नेड़नि मां, 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 समुंड लुढ़कनि जो तार गुज़रे थो, समुंड लुढ़कनि जो तार गुज़रे थो, दर्द दिल मां कोई उभरे थो, दर्द दिल मां कोई उभरे थो।
आशिकीअ जो रुगो दुनिया भर में, 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 मूं मथां ई अज़ाब उलरे थो, मूं मथां ई अज़ाब उलरे थो, दर्द दिल मां को ईअं उभरे थो, दर्द दिल मां को ईअं उभरे थो। मर्ज़ दीवानगीअ में काट उमिरे, 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 छो अञा हाल ही न सुधरे थो, छो अञा हाल ही न सुधरे थो, दर्द दिल मां को ईअं उभरे थो, दर्द दिल मां को ईअं उभरे थो, बाहि ते पाणी जीअं उभरे थो, बाहि ते पाणी जीअं उभरे थो, दर्द दिल मां को ईअं उभरे थो, दर्द दिल मां को ईअं उभरे थो। वाह साईं फ़कीर सूरत साहब, ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह, तमामु प्यारी शायरी पेश कई तव्हां ऐं पंहिंजे अंदाज़ में ॾाढो प्यारो आवाज़ आहे माशाल्लाह तव्हांजो, ऐं वही जेके सॉन्ग्स हुआ शिराज माशाल्लाह ॾाढा प्यारा ऐं डिफरेंट जॉनरा। साईं जन त कमाल करे छॾियो, वरी साईं जन वरी सफ़ा डिफरेंट शइ असांखे पेश कई, ऐं नाज़रीन ॿुधण बि इहो ई था चाहिनि हक़ीक़त में, जेको असांजो एक्चुअली जेका म्यूज़िक आहे, जेका मौसीक़ी आहे, सिंध मौसीक़ी इहे इहे असांजा जेके आर्टिस्ट आहिनि इहे डिज़र्विंग आहिनि, इन्हनि खे सपोर्ट कयो, इन्हनि जे कम खे लाइक कयो, इन्हनि जे कम खे सराहियो। त सूरत साईं इहो ॿुधायो त शाइर केरु हुया कलाम जा? इन जा शाइर हुयो साईं जुमोमल जेठाणी, जुमोमल खैरपुर ज़िले जा शाइर आहिनि। अच्छा, तमामु प्यारी ऐं यूनिक शाइरी हुई। जी 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 रोजान शाइर आहे, असांजो दोस्त आहे जी। कचहरियूं त नाज़रीन जारी सारी रहंदियूं, ऐं जेको आहे अञा ॿिया बि गीत ॿुधबा ऐं कुझु कचहरियूं बि थींदियूं। सो हाणे वक़्तु आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, केॾा बि न वेंदा, मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक एक दफ़ो ॿीहर नाज़रीन तव्हांखे भलीकार था चऊं। दिलि चवंदी आहे बार बार तव्हांखे भलीकार चइजे, छो जो प्रोग्राम जॾहिं एॾो ख़ूबसूरत थींदो आहे ऐं जॾहिं एतिरा ख़ूबसूरत असांजे हिन मंच ते आर्टिस्ट ईंदा आहिनि न, त पोइ दिलि चवंदी आहे शिराज त बार बार भलीकार चइजे, बार बार भलीकार चइजे। ऐं मां मुंहिंजे बारे में कंहिं ॻाल्हि ॿुधाई न, हक़ीक़त में कल्ह मूंसां थोरो हिकिड़ो नंढड़ो माइनर सो एक्सीडेंट थियो। मां ॿुधाया न शिराज, तव्हां ॿुधायो न नाज़रीन तव्हांखे ॿुधाया त शिराज खे कल्ह जेको आहे हिकिड़ो नंढड़ो वॾो न एक्सीडेंट थी वियो, उन्हनि खे बचाव थी वियो तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजी मोहबतुनि सां। त हो वीचारा अॼु अचनि न पिया, लेकिन मां चयमि त तव्हांखां बिना असांजो प्रोग्राम अधूरो आहे, तव्हांखे लाज़मी अचिणो आहे। ऐं बिल्कुलु, ऐं हक़ीक़त में जॾहिं हिते आयुसि मां पंहिंजे गेस्टनि सां मिलियुसि, पंहिंजी टीम सां मिलियुसि, त मूंखे उहे सूर जेके असां सभु कुझु विसारे छॾंदा आहियूं। असांखे मौसीक़ी सां पंहिंजो प्यार ई एतिरो आहे।
चिराग हाणे सूरत गाना साईं। त जेको आहे ॿुधासीं पाण ऐं मां चाहियां थी त हाणे मास्टर लियाकत खां थोरी कचहरी बि कजे जी। मां उन्हनि खां पुछणु चाहियां थी त सर हूअं त तव्हांखे पूरी दुनिया सुञाणे थी लेकिन वरी बि जेकी न्यू जनरेशन आहे असांजी उन्हनि खे बि ख़बर पए त तव्हां कीअं स्टार्ट कयो ऐं तव्हांखे कीअं शौक़ु थियो हिन फील्ड में अचण जो। ही उस्ताद पंहिंजे उस्ताद मास्टर मंज़ूर खे ॿुधे असांखे शौक़ु जाॻियो। माशाल्लाह। जी जी पोइ इहो सफ़र असां घणो टाइम थी वियो आहे हिनखे 20-25 साल थी विया आहिनि हिन खे। तव्हांजी फील्ड सफ़र में जारी आहे। जी जी हा अच्छा प्रैक्टिकली माना तव्हांखे 25 साल थी जी 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 हिन कम में। हा सुठो टाइम थी वियो हिन में तव्हां पंहिंजा पर्सनली बि एल्बम कया हूंदा काफ़ी सारा खोड़ सारा 30-35 एल्बम मास्टर साहब जा गीत ॻायो या तव्हांजी पंहिंजी शायरी पोइट्री बि ॻायो? पंहिंजी शायरी। अच्छा उहा पंहिंजी शायरी ऐं पर कुझु ट्रैक कुझु वरी पंहिंजूं फ्रेश फोक धुनियूं। खोड़ सारी महफ़िलियूं बि कयूं हूंदियूं। जी जी खोड़ सारी महफ़िलियूं प्रोग्राम। अच्छा जी अच्छा अच्छा सही अच्छा कंपोजिशन बि तव्हांजी पंहिंजी हूंदी आहे गाननि जी? काफ़ी मां कंपोजिंग पंहिंजी कई आहे। हा काफ़ी मां ॻायो बि आहे उन्हनि खे। अच्छा जी जी अच्छा कॉलर्स असां सां गॾु मौजूदु आहिनि लाइव प्रोग्राम आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं छा हाल आहे कीअं आहियो ख़ुशि आहियो मुंहिंजा भाउ? वालेकुम सलाम। जी जी साईं कीअं आहियो ख़ुशि आहियो अदा साईं? हेलो 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 जी अदा किथां ऐं कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो तव्हां? हेलो हेलो आवाज़ न पियो अचे? ओके अच्छा वो बारिश जे करे बारिश जे करे नेटवर्क टेक्निकली प्रॉब्लम थोड़ो जी बिल्कुल नेटवर्क जो इशू आहे। सो साईं खां त असां मास्टर लियाकत खां त पुछोसीं लेकिन हाणे सूरत साईं ॾे अचूं था। जी सूरत साईं तव्हां ॿुधायो पंहिंजी जर्नी जे बारे में कॾहिं तव्हां स्टार्ट कयो कीअं थियो तव्हांजा उस्ताद मोहतरम केरु आहिनि? जी जी साईं आउं तक़रीबन ही मौसीक़ीअ जो सफ़र 99 खां शुरू कयो आहे। 99 खां? जी जी वाह 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 वाह। ही मुंहिंजा उस्ताद आहिनि असांजा पंहिंजा अज़ीज़ आहिनि जी मोहतरम साईं अलस्ती फ़कीर साहब। वाह 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 मशहूरु सिंगर आहिनि वाह वाह। जंहिंजो मशहूरु सॉन्ग आहे इहो त नांग जो खाधल बची वेंदो आहे पर इश्क जे जी जी सचल ॿुधो आहे बिल्कुलु साईं साईं उस्ताद साईं जो नालो बि ॿुधो आहे असां। साईं मोहतरम मुंहिंजा उस्ताद आहिनि जी। असांजो घणो तनो सिलसिलो जेको रहियो उहो सूफ़ी राग ते लाॻापो रहियो। अच्छा फ़क़ीरनि सां रूह रियाणियूं थियूं सूफ़ियुनि सां रूह रियाणियूं थियूं माशाल्लाह। ऐं हीउ पंहिंजो सिलसिलो असांजो सफ़र जारी सारी आहे ऐं जेसिताईं ज़िंदगी आहे तेसिताईं हीउ सफ़र असांजो जारी न माशाल्लाह सूरत साईं तव्हांजी माशाल्लाह तबियत मिज़ाज बि जेको आहे न आर्टिस्ट में ईअं ई हुजण जे तव्हां पाण फ़क़ीर तबियत जा मालिक आहियो ऐं तव्हांजी आवाज़ असां ॿुधीसीं मास्टर भाउ खे त वैसे बि असां ॿुधंदा रहंदा आहियूं पर तव्हांखे अॼु फस्ट टाइम मां ॿुधो आहे मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी ऐं अलाह साईं असांजी दुआ आहे तव्हां सां कामयाबी माणियो ऐं हाणे वरी अचूं था गीत ॾे पर मां चवां थो पहिरियां हाणे सूरत साईं असांखे गीत ॿुधाइनि पोइ मास्टर भाउ ॿुधाइनि। महिरबानी। हींअर कहिड़ो गीत असांखे हींअर आउं तव्हांखे गीत ॿुधायां थो पंहिंजे मौसम मोहतरम दोस्त साईं हफ़ीज़ बुलेजी साहब जन जो हफ़ीज़ बुलेजी साहब जो जी साईं पेश कजे बिस्मिल्लाह। हराम चतम याद न हुजे तूं उहो तम हराम चतम याद न हुजे तूं निर्मल जो नाम अठई पर अंदर में मसरूफ जिंदगी में हिन मसरूफ जिंदगी में अज भी ख्याल तो जो मुझे त गम खुशी में अज भी ख्याल तो जो मसरूफ जिंदगी में मसरूफ जिंदगी में
अज भी ख्याल तुंहिंजो मुझे त गम खुशी में अज भी ख्याल तुंहिंजो मसरूफ़ ज़िंदगी में दुनिया जे कम कार खां नाहे कवाद काई 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 कोई भी खड़ी खड़ी में कोई भी खड़ी खड़ी में अज भी ख्याल तुंहिंजो मुझे त गम खुशी में अज भी ख्याल तुंहिंजो मसरूफ़ ज़िंदगी में साण मुझी मोहब्बत घट भी न फासले सां तो साण मुझी मोहब्बत घट भी न फासले सां तो साण मुझी मोहब्बत घट भी न फासले सां तो साण मुझे मोहब्बत घट भी न फासले सां दुआउनि ऐं बंदगीअ में दुआउनि ऐं बंदगीअ में अॼु बि ख़्याल तुंहिंजो मुंहिंजे त गम ख़ुशीअ में अॼु बि ख़्याल तुंहिंजो मसरूफ़ ज़िंदगीअ में नज़म गज़ल ऐं गीतनि में अक्स तुंहिंजो मुंहिंजे नज़म गज़ल ऐं गीतनि में अक्स तुंहिंजो मुंहिंजे नज़म गज़ल ऐं गीतनि में अक्स तुंहिंजो मुंहिंजे नज़म गज़ल ऐं गीतनि में अक्स तुंहिंजो हाफ़िज़ शाइरीअ में आबुले दी शाइरीअ में अॼु बि ख़्याल तुंहिंजो मुंहिंजे त गम ख़ुशीअ में अॼु बि ख़्याल तुंहिंजो मसरूफ़ ज़िंदगीअ में अॼु बि ख़्याल तुंहिंजो मुंहिंजे त गम ख़ुशीअ में अॼु बि ख़्याल तुंहिंजो मसरूफ़ ज़िंदगीअ में
सूरत साईं ख़ुशि जो आबाद अच्छा जो सूरज साहब मां तव्हांखां इहो पुछणु चाहियां पहिरियों जेको तव्हां गीत ॿुधायो उहो बि ग़मगीन ॿुधायो हे बि गीत माना छा राज़ छा आहे इहो गीत तव्हांखे पसंदि आहिनि सैड सॉन्ग या का राज़ आहे? कंहिं ॿिए जे लाइ ॻायो था को राज़ लिखियल आहे। हा त उहो राज़ पसंदि ॿुधायो कंदा असांखे। आहियूं असांजी जेको पसंदि आहे उहो दर्द ई आहे। दर्द अच्छा। पसंदि आहे दर्द मिलियो आहे त पसंदि आहे न। हा ज़ाहिर ॻाल्हि आहे दर्द मिलण खां पोइ केतिरा माण्हू हुनखे नापसंदि बि कंदा आहिनि हुन खां बेज़ार बि थींदा आहिनि हा पर आऊं बेज़ार कोन बि कलर्स बि आहिनि अच्छा असां इन सवाल ते शिराज़ ईंदासीं छॾणो न आहे ठीकु आहे हा बिल्कुलु ईंदासीं। थोरो आहे। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। साईं कीअं आहियो मुंहिंजा भाउ ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह आवाज़ ख़ुशि आहियो पूरी टीम ख़ुशि आहे। अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि सभई ॿुधायो भाउ ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि भाउ। किथां पिया ॻाल्हायो था कहिड़े शहर खां पिया ॻाल्हायो था? दरगाह सखी जाम दाता का हाफ़िज़ परवेज़ अली तीवणा। हा तीवणो साहब बिल्कुलु कॉल कंदा आहिनि असांखे बार बिल्कुलु बार। रेगुलर कॉलर आहिनि लेकिन 2 हफ़्तनि खां तव्हां कॉल न पिया कयो मुंहिंजे ख़्याल में। जी जी बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थिए पई आहे लेकिन में शामिल थींदा आहियूं। जी जी महिरबानी महिरबानी हुई तव्हांजूं महिरबानियूं आहिनि साईं तव्हांजा कुर्बानी आहे। जी आवाज़ जहिड़ा बहितरीन प्रोग्राम थींदा कंदा त इंशाल्लाह असां जहिड़ा शामिल थींदा त तमामु घणी ख़ुशी थींदी। वाह 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 तीवणो साहब अॼु वारो प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे? तमामु बहितरीन आहे अॼु असां वटि सखी जाम दाता तमामु तेज़ बरसाति पई आहे मौसम तमामु बहितरीन थी साईं हिते बि कराची में बि बरसाति पई आहे अॼु। हा बिल्कुलु। अच्छा इन बरसात जी मौसम में कुझु गुनगुनाए ॿुधायो कुझु बरसात जे हवाले सां। हा चलो जान दरियो थम छॾे तूं तो वसी मीहर जान दरियो थम छॾे तूं तो वसी मीहर मोहब वयो तम मूंखे छॾे वाह 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 साईं वाह तीवणो साहब ख़ुशि जो आबाद जो वॾी वॾी महिरबानियूं। महिरबानी वॾी महिरबानी अदा जी। त हाणे शिराज़ हाणे जेको आहे मुंहिंजी दिलि चए थी त हाणे मास्टर लियाकत खां बि कुझु पुछे। मास्टर लियाकत खां गीत बि ॿुधंदासीं पर मां चवां थो पहिरियां गीत थिए पोइ कचहरी तव्हां सां कुझु सवाल जवाब बि करणा आहिनि थोरो तव्हांखे तंग बि अॼु करिणो मौसम आहे। ॾाढी भली आहे त दिलि चए थी त बसि गीत ई ॿुधजनि। हा पर कुझु कचहरी बि ज़रूरी आहे न पर गीत पहिरियां गीत ॿुधायो कहिड़ो गीत पिया ॿुधायो असांखे? ही असांजो दोस्त आहे हिदायतुल्लाह लेगारी हिदायतुल्लाह लगारी साहब जी शायरी आहे सऊदी अरब खां। सऊदी अरब खां जी जी माशाल्लाह जी पेश कजे। बिस्मिल्लाह। मुंहिंजी निंड फिटी मुंहिंजो सुकून वयो कहिड़ो हाल कयो हाणे त दिल पर मोटी आ तोखे 5 साल थियो आ हाणे त दिल पर मोटी आ तोखे 5 साल थियो आ दिल पर
तोखे 5 साल थियो आ सोहणा 5 साल थियो आ छोड़े मुखे दिल पर कारो वे सुपारायो तुझे भी छोड़े मुखे दिल पर कारो वे सुपारायो तुझी जुदाई मुखे दिल पर जियर सफा मारायो तुझे भी छोड़े मुखे दिल पर कारो वे सुपारायो तुझी जुदाई मुखे दिल पर जियर सफा मारायो अकेलाई तन्हाई थी मारे अकेलाई तन्हाई थी मारे जीअण जंजाल थी वियो हाणे त दिल पर मोटी आ तोखे 5 साल थियो आ हाणे त दिल पर मोटी आ तोखे 5 साल थियो आ दिल पर तोखे 5 साल थियो आ मिठड़ा 5 साल थियो पुछन था तन के कहिड़ो जवाब ॾियां माण्हू मूंखां तुंहिंजो पुछन था तन के कहिड़ो जवाब ॾियां दीदू मुंहिंजूं दगन में आहिनि अखिड़ियुनि खे थो आब ॾियां तुझो पुछन था तन के कहिड़ो जवाब ॾियां दीदू मुंहिंजूं दगन में आहिनि अखिड़ियुनि खे थो आब ॾियां कॾहिं दे मोटी वतन ते कॾहिं दे मोटी वतन ते मूंखां सवाल थियो हाणे त दिल पर मोटी आ तोखे 5 साल थियो आ हाणे त सोहणा मोटी आ तोखे 5 साल थियो आ मिठड़ा तोखे 5 साल थियो आ सोहणा 5 साल थियो आ
हिकला तस्वीर ही तुझी मूंखे रोज़ रोआरे थी जीअण तो बिन मुंहिंजो जानी है जीअण मुंहिंजो तो बिन जानी मौत मिसाल थी वियो हाणे त सोना मोटी आ तोखे 5 साल थियो आ मुंहिंजी निंड फिटी मुंहिंजो सुकून वियो मुंहिंजी निंड फिटी मुंहिंजो सुकून वियो मूंखे गम ही मिलियो मुंहिंजो चैन वियो छा ॾिसां तुंहिंजे इश्क ही मुंहिंजो छा ॾिसां तुंहिंजे इश्क ही मुंहिंजो कहिड़ो हाल कयो हाणे त दिल पर मोटी आ तोखे 5 साल थियो हाणे त सोना मोटी आ तोखे 5 साल थियो वाह मास्टर साहब वाह जो अखियूं भरजी आयूं छा ॻाल्हि कजे यार माशाल्लाह मौला तव्हांखे सलामत रखे यार मास्टर मंज़ूर साहब जी जेको आहे यादि ताज़ा थी वई सो मां अलाए काॾे गुम थी वई हुयमि बहरहाल वक़्तु थियो आहे हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो विल बी राइट बैक वेलकम बैक ऐं हिकु दफ़ो ॿीहर वेलकम बैक खोड़ सारा ॾींहं थी विया मां चयुमि मां बि वेलकम बैक कयां कोमल साहिबा जे अंदाज़ में ऐं नाज़रीन उमेद कयूं था अॼु जो ही मौसम बहार वारो जेको अॼु जो ॾियारो आहे इंजॉय कंदा हूंदव अॼु तमामु घणा सुरीला ऐं सुर विखेरिया आहिनि असांजे जेके गेस्ट आहिनि माशाल्लाह मास्टर साहब जी छा ॻाल्हि कजे ऐं फ़क़ीर साईं जी छा ॻाल्हि कजे माशाल्लाह ॿई डिफरेंट जॉनरा में असांखे हिकु सूफ़ी असांखे ॿुधाइनि था हिकु फोक ॿुधाइनि था ऐं ॾाढो मज़ो अची रहियो आहे साईं मां तव्हां ॿिन्हिनि खां हिकिड़ो सुवालु आहे पहिरियां तव्हां खां त शोभी भाई सां तव्हां कमु वैसे त खोड़ सारो कयो हूंदो पर अॼु कीअं पियो लॻे तव्हां माशाल्लाह ज़बरदस्त माशाल्लाह शोभी भाई असांजी शो जी जेके आहिनि जान आहिनि बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त आहे केतिरो बि डिफिकल्ट कलाम हुजनि उन्हनि खे कवर करे वेंदा माशाल्लाह माशाल्लाह पाण बि सुठी शख़्सियत आहे ऐं तमामु तबियत जो सुठो मालिक आहे जी हा ऐं हिन जो मोहबत दोस्त सां गॾु ऐं तमामु सुठो कमु करे थो साईं तव्हां छा था चवणु चाहियो असां दोस्तार सां पहिरीं मुलाक़ात आहे असांजी जी हा अल्हम्दुलिल्लाह उस्ताद तमामु सुठो कमु था कनि पिया माशाल्लाह बहितरीनु तव्हां बि ॾाढो सुठो कमु करे अच्छा फ़क़ीर साहब तव्हां ॿुधायो त तव्हां सिंध में महफ़िलूं कयूं आहिनि तक़रीबन सॼी सिंध में असां सॼी सिंध में सूफ़ी महफ़िलियूं तक़रीबन घणियूं घणियूं सूफ़ी महफ़िलूं कयूं जी त जॾहिं महफ़िल में वेंदा आहियो त उर्दू जी पंजाबी जी का सिराइकी जी फरमाइश थींदी आहे हा उहो फरमाइश बाबा बुल्ला शाह जा कलाम ॿुधंदा आहिनि असांखां ख्वाजा ग़ुलाम फ़रीद साहब जा कलाम ॿुधंदा आहिनि असांखां माना सूरत साईं जी जेका जॉनरा आहे उहा सूफ़ी ही आहे अच्छा वाह वाह ज़बरदस्त मुंहिंजी महफ़िल जो मौज़ू घणो तण जेको रहंदो आहे उन में हिकु शाइरी जेका हूंदी आहे उहा सूफ़ियाना हूंदी आहे जी ऐं उन में मुंहिंजो घणो जो ख़्यालु हूंदो आहे दर्द ऐं हुस्न दर्द ऐं हुस्न दर्द ते तव्हांजो सवाल दर्द वारी ॻाल्हि पुछां या त दर्द मौज़ू मुंहिंजी शाइरी जो दर्द हूंदो जे दर्द न त हज़रत हुस्न जी तारीफ़ हुस्न जी त थी सघिजे थी हज़रत हुस्न हज़रत ई आहे न लेकिन तव्हां हिते तारीफ़ न कई हुस्न जी कीअं न कंदासीं कंदा बिल्कुलु कयूं था न इहा ॻाल्हि आहे कॉलर मौजूद आहिनि कॉल खां पोइ तव्हांजी हुस्न ॾे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हाफिज़ कीअं आहियो लारे भाई शहदाद कोट खां पहिरियों त इहो ॿुधायो त शहदाद कोट जी मौसम कीअं आहे हा बारिश थिए पई न बारिश न आहे लेकिन कराची में लारे तव्हांखे ॿुधाईंदी अलाए इलाही घणी बारिश थी आहे मौसम जेको ख़ुशगवार थी वियो आहे सही मां चाहियां थी त हिन मौसम जे जेको आहे तव्हां जेको को कलाम ॿुधायो असांखे हिन मौसम जी जी बिस्मिल्लाह ॿुधायो
पाणी पुछ पर पूछे जॾहिं तो मिलियो आहे ससांदई मुतड़ी दर्द फेरायो आ वाह 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 लारे वाह 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 तव्हां हमेशह मूंखे फरमाइश कंदा उस्ताद शमन साईं जो कलाम तव्हां पाण ई ॿुधायो ऐं माशाल्लाह ॾाढी प्यारी आवाज़ में ॿुधायो ऐं सभ खां पहिरियां त मां कोमल जे लाइ चवंदुसि त कोमल ऐं तव्हांजी शायदि दोस्ती थी वई आहे हिक ॿिए खे सुञाणो था हाणे आवाज़ सां ई सुञाणे वरितव सो थैंक यू सो मच लारे Thank you, लारे, thank you. प्रोग्राम में शामिल थींदा कयो लाइव जेको आहे कॉल कंदा कयो थैंक यू सो मच जी त मास्टर लियाकत साहब त तव्हां हाणे कहिड़ो गीत था ॿुधायो असांखे ये मुंहिंजो उस्ताद जो मशहूरु गीत आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब जी शाइरी आहे वाह वाह ॾेई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो आहे हा 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 वाह जवानी में तोखे कारो वॻो कंहिं पारायो ओहो आहे हो हो वाह वाह तमामु वाह मशहूरु गीत आहे उस्ताद जो इहो ॿुधायां थो तव्हांखे जी साईं, बिस्मिल्लाह ॾेई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो ॾेई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो ॾेई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो ॾेई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो तुझी कहीं साए तेरी दिल तुझी कहीं साए तेरी दिल ही त घरो न की ताज महलवा कहीं जेले तो ही सुनो घर ठहरायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो ॾेई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो आहे जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो तोखे दुनिया जो हर सुख तोखे दुनिया जो हर सुख कोई भी दिल में अलाए कहिड़ो दुख रब जाने कहिड़े गम तोखे एॾो तड़पायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो
लाह तोखे इश्क जी कहीं मारायो वा जवानीअ में ही तोखे कारो वगो कहीं पारायो वा जुल्फकार जो चमन न वरे तुई जुल्फकार जो चमन न वरे तुई होके दो पाण सना बचो थी सब कुछ तो हारायो वा जवानीअ में ही तोखे कारो वगो कहीं पारायो वा दई सलाह तोखे इश्क जी कहीं मारायो वा जवानीअ में ही तोखे कारो वगो कहीं पारायो वा वाह लियाकत साईं, वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह। हाणे मज़ो आयो न? ख़ुशि हूंदो, हाणे मज़ो आयो, आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो। तव्हां एंजॉय कयो था प्रोग्राम? माशाल्लाह ज़बरदस्त साईं, तव्हां एंजॉय कयो था प्रोग्राम? ख़ुशि वाह 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 वाह, तमामु थोरा हितां सॼी टीम जा जी हा, सिंध टीवी चैनल सां जेके बि स्टाफ आहे सभु जा असां थोरा हितां एतिरी इज़त एतिरो मान बख़्शो असांखे माशाल्लाह। ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे साईं ख़ालिद शाह साहब जेके डायरेक्टर आहिनि असांजा, बिल्कुलु साईं त मौज़ूद शख़्सियत आहे, तमामु सुठी तबियत जो मालिक आहे। जी हा, ऐं उन्हनि जूं मोहबतूं आहिनि, उन्हनि जूं महिनतूं आहिनि, उन्हनि जूं ई काविशूं आहिनि ऐं उन जूं बिल्कुलु दुआऊं आहिनि। बिल्कुलु ही माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम थिए पियो। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। त हाणे दिलि चाहे थी त फ़क़ीर साहब खां बि कुझु ॿुधिजे। सूरत साहब खां बि ॿुधिजे, बिल्कुलु ॿुधिबो। साईं हाणे तव्हां कहिड़ो गीत ॿुधायो त असांजी सॼी आवाम खे असांखे? हाणे गीत ॿुधायूं था उस्ताद बुखारीअ जो। उस्ताद बुखारी साहब जो, बिस्मिल्लाह। ज़िंदगीअ ते न आहे कोई भर वसो हुस्न खे पूजे वठो पूजे। वाह वाह वाह, इहो त ॿुधायो। हुस्न ते उन्हनि पहिरियों चयो त मां हुस्न ते ई उन्हनि ते ॻाईंदो आहियां। हज़रत हुसन। अच्छा, हज़रत हुसन। हज़रत हुसन। वाह 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 वाह। कचहरी रुगो सुहाबाबत कभी जिंदगी ते ना है कोई भरवसो हुस्न खे पूजे वठो पूजे वठो। जिंदगी ते ना है कोई भरवसो हुस्न खे पूजे वठो पूजे वठो। सूंह खे पूजे वठो पूजे वठो। जिंदगी ते हा हा जिंदगी ते ना है कोई भरवसो हुस्न खे पूजे वठो पूजे वठो। हुस्न खे पूजे वठो पूजे वठो।
जान मुंहिंजो साहु हुस्न ते मुंहिंजो वॾो वेसाहु हुस्न मूं लाइ बज़ारे अल्लाह हुस्न मुंहिंजी जान मुंहिंजो साहु हुस्न ते मुंहिंजो वॾो वेसाहु जंहिं कयो ईमान मुंहिंजे खे पको हुस्न खे पूॼे वठो ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो हुस्न खे पूॼे वठो है हुस्न खे पूॼे वठो हुस्न पाका है सितारन जो कसम हुस्न पाका है नगारन जो कसम हुस्न पाका हुस्न वारन जो कसम हुस्न पाका है सितारन जो कसम हुस्न पाका है नज़ारन जो कसम हुस्न पाका हुस्न वारन जो कसम पाक आॾो ख़ासि पाकाई करियो हुस्न खे पूॼे वठो पाक आॾो ख़ासि पाकाई करियो हुस्न खे पूॼे वठो ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो हुस्न खे पूॼे वठो हुस्न खे पूॼे वठो हुस्न में हलंदो वतां ॼण त बहारे इश्क में तरंदो वतां हुस्न खे ॾिसंदो वतां ठरंदो वतां काइनात हुस्न में हलंदो वतां ॼण त बहारे इश्क में तरंदो वतां हुस्न खे ॾिसंदो वतां ठरंदो वतां हुस्न में उस्ताद ॾाढो मज़ो हुस्न खे पूॼे वठो हुस्न में उस्ताद ॾाढो मज़ो हुस्न खे पूॼे वठो ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो हुस्न खे पूॼे वठो सूंहं खे पूॼे वठो हुस्न खे पूॼे वठो हुस्न खे पूॼे वठो तमाम प्यारे गीत सां हाणे ब्रेक जे टाइम थी वियो आहे त नाज़रीन केॾा न वञो अने ॿिया बि गीत ॿुधो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ
वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं ऐं जेको अॼु जो प्रोग्राम जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम थी रहियो तमामु। जी ॾाढो मज़ो आयो, ॾाढा सुठा सुठा जेके आहिनि सॉन्ग्स ॿुधण जे लाइ मिलिया, कुझु ख़ुशी वारा हुया, कुझु वरी गमगीन गीत हुया, जी हाँ। पर मज़ो ॾाढो आयो, 4 चंड लॻी विया असांजे हिन प्रोग्राम में। जी हाँ। ऐं शिराज तव्हां जेको आहे शाइर असांजे हिते सेट ते जी मौजूदु जी बिल्कुलु बिल्कुलु। ऐं कोमल जीअं ॻाल्हि कई त अॼु जो प्रोग्राम असांजो जी। तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम बियो ऐं मौसम जे हिसाब सां प्रोग्राम बियो ऐं उमेद कयूं था नाज़रीन बि ॾाढो एंजॉय कयूं हूंदो। बिल्कुलु। ऐं नाज़रीन असांजे सेट ते अॼु असां सां सिंध जा मायानाज़ मां चवंदुसि शाइर जेके जिन खे उस्ताद चमन अली मीर अली साहब ऐं वॾे वॾे फ़नकारनि ॻायो आहे उहे असांजे सेट ते मौजूदु आहिनि। जी। हफ़ीज़ बुलेदी साहब जी। जेका मुंहिंजी कोशिशि आहे त मुंहिंजो बि उन्हनि सां हिकिड़ो गीत थिए, अगरि उन्हनि मूंखे न क़ाबिल सम्झो आहे त अनक़रीब उन्हनि सां हिकिड़ो मुंहिंजो प्रोजेक्ट ईंदो। पर अॼु मां ॿिन्हिनि भाइरनि सां मां लियाकत भाउ सां बि ऐं फ़क़ीर साईं सां बि इहा गुज़ारिश कंदुसि त हफ़ीज़ साहब छो जो अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि त इन्हनि जो ई गीत असांखे ॿुधाइजे। इंशाल्लाह त पहिरियां असांखे केरु थो गीत ॿुधाए हफ़ीज़ साहब जो? मां चाहियां थी त पहिरियां फ़क़ीर साहब खां ॿुधूंगी। फ़क़ीर साहब खां ॿुधो। बिस्मिल्लाह। सूंह तुंहिंजी संगीत जहिड़ी आ, सूंह तुंहिंजी संगीत जहिड़ी आ, गुफ्तगू तुंहिंजी लोक गीत जहिड़ी आ, तुंहिंजे घर जी भित ते हथ रखियो मूं, तूं पत कर मूले मसीत जहिड़ी आ। तो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखियुनि ते, ओ सिकील तो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखियुनि ते, यार सां कहिड़ा हिसाब कंदासीं, सिर घोरे त बि घोर कंदासीं, ओ यार सां कहिड़ा हिसाब कंदासीं, सिर घोरे त बि घोर कंदासीं, नंढड़े लाजो प्यारवा सिकील तो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखियुनि ते, ओ सिकील तो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखियुनि ते। यार मुझे जड़ो यार न कहें जो, यार मुझे जड़ो यार न कहें जो, यार मुझे जड़ो यार न कहें जो, एड़ो वाददार न कहें जो, एड़ो वाददार न कहें जो, सुनो सचो ऐं कंधारवा दिल तो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखियुनि ते, यार सां कहिड़ा हिसाब कंदासीं, सिर घोरे त बि घोर कंदासीं, नंढड़े लाजो प्यारवा सिकील तो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखियुनि ते, ओ सिकील तो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखियुनि ते।
साथियलवा वादो वफा जो यार साथियलवा ओ वादो वफा जो यार साथियलवा बेचुपिरिया सा प्यार जो पियलवा बेचुपिरिया सा प्यार जो पियलवा कुर्बवारो कुर्बदारवा दिल थो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखिने ते यार सातेड़ा हिसाब कंदासीं सिर घोरे तभी घोर कंदासीं नंढड़े लाइ जो प्यारवा सिकी लधो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखिने ते सिकी लधो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखिने ते यार जे सिर जी सलामी कंदासीं यार जे सिर जी सलामी कंदासीं हे यार जे सिर जी सलामी कंदासीं उम्र सजी पिया ग़ुलामी कंदासीं उम्र सजी पिया ग़ुलामी कंदासीं हफ़ीज़ बुले दी ताबेदारवा सिकी लधो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखिने ते यार सातेड़ा हिसाब कंदासीं सिर घुरे तभी घोर कंदासीं नंढड़े लाइ जो प्यारवा सिकी लधो यारवा दादलो दिलदारवा भले दुख दे भी अखिने ते वाह सही वाह सही हफ़ीज़ साहब ॾाढो मज़ो आयो लेकिन टाइम बिल्कुलु जेको आहे ख़बर ई न पई ख़त्म थी वियो आहे एतिरा प्यारा आर्टिस्ट गॾु हुया मां चाहियां थी हाणे घणी देरि न थिए त मास्टर लियाकत खां बि जल्दी सां हिकिड़ो को कलाम ॿुधूं जी जी ज़रूरु पर दिलि सां रूहदारी सां ॿुधायो छो जो हफ़ीज़ साहब बि गॾु मौजूदु आहिनि असां सां बिल्कुलु बिल्कुलु ऐं ही हफ़ीज़ुल्लाह भाउ जो गीत आहे तमामु सुठो शाइर आहे त नाज़रीन अॼु असल में दरअसल असां वटि ॿ गेस्ट हुया इन जे करे तव्हांखे कचेरी जो टाइम असां थोरो घटि कयोसीं इन जे करे छो जो ॿई कलाम एतिरा प्यारा ॿुधाइनि पिया ऐं सूफ़ी कलाम बि ॿुधासीं ऐं मास्टर मंज़ूर साहब जा कलाम ॿुधासीं मास्टर लियाकत जी आवाज़ में त मां चवां थो त बसि घणी देरि नथा कयूं कॾहिं कॾहिं कचेरी असांजे गीतनि में ई कचेरी हूंदी आहे बिल्कुलु गीतनि में कचेरी हूंदी आहे ऐं टाइम जेको आहे ख़बर ई न पई जॾहिं ॿ आर्टिस्ट ईंदा आहिनि ॿ सिंगर ईंदा आहिनि त पोइ ज़ाहिर आहे उन्हनि खे ॿिन्हिनि खे ॿुधणो आहे ऐं जॾहिं एतिरो मज़ो पियो अचे त टाइम जी बि ख़बर न पई सो जेको वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते नाज़रीन पहुची चुको आहे सो वरी नेक्स्ट वीक जेको आहे असां तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सुभाणे जेको आहे असांजे चैनल जी एनिवर्सरी आहे सिन टीवी चैनल जी ऐं सिन टीवी एॾो सुठो कमु करे रही आहे त मां चवां थी सिन टीवी चैनल जी त का मिसाल ई न आहे ऐं हर न्यू टैलेंट खे असां जहिड़नि खे असां जेके नाचीज़ आहियूं उन्हनि खे बि इन क़ाबिल सम्झो एॾो वॾो प्रोग्राम ॾिनो आहे सिंध म्यूज़िक सो मां सिन टीवी चैनल जी शुक्रगुज़ार आहियां असांजे जेके बिग बॉस आहिनि डॉक्टर साहब उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां अजीत साहब जी शुक्रगुज़ार आहियां असांजे जेके PM साहब आहिनि हैदर छजड़ो साहब उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां नवीन साहब जी शुक्रगुज़ार असांजे जेके डायरेक्टर आहिनि नालो त हाणे टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे नाला सभिनि जा नथी खणी सघां असांजे जेके कैमरामैन आहिनि पूरी मैनेजमेंट आहे शोभी भाई कोमल शिराज सभु जी आहिनि सभिनि जी महिरबानी असांजे जेके डायरेक्टर आहिनि ख़ालिद शाह साहब ख़ालिद शाह जेके साहब आहिनि असांजा मेन जेके आहिनि असांजे हिन प्रोग्राम जा डायरेक्टर असां कीअं था विसारे सघूं सो नाज़रीन वरी नेक्स्ट वीक जेको आहे तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं हिकु नए प्रोग्राम सां गॾु हिकु नए आर्टिस्ट सां गॾु तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ लेकिन वेंदे ॿुधाईंदी हलां त स्टार्ट में बि ड्रेस जो न ॿुधायो लेकिन ड्रेस जो ॿुधाइणु लाज़मी आहे मकाइज़ वार ड्रॉप जो ड्रेस आहे ख़ूबसूरत ड्रेस आहे ऐं तव्हांखे मां कीअं पई लॻां ऐं जेको आहे यूट्यूब ते कमेंट करे ॿुधाईंदा कयो त मां कीअं थी लॻां मां बि कीअं थो लॻां मुंहिंजो बि सुठो वार्डरोब आहे हिन खे त तव्हां छॾे ॾियो तव्हां मुंहिंजी ड्रेस जो ॿुधाइजो मकाइज़ वार्डरोब खे सर्च कयो ऐं जल्दी जल्दी पंहिंजो ऑर्डर बुक करायो जी लियाकत साहब हलो तव्हां गीत पेश कजे हफ़ीज़ साहब जो मौला जाने महबूब मुझो हसीन आहे त हज़ारनि में
सोहणो एॾो ठाहियोसि मालिक जीअं चंड आहे सितारनि में। मुंहिंजो हसीन आहे त हज़ारनि में। सोहणो एॾो ठाहियोसि मालिक जीअं चंड आहे सितारनि में। हफ़ीज़ बुलेदी हैरान थियो हुस्न ॾिसी दिलदार जो हो। गुलवा गुलाब जो त गुलवा सभिनी वसफ़े सोहणो पिरिया माणनि जो न को मुलवा। गुलवा गुलाब जो त गुलवा गुलवा गुलाब जो त गुलवा है। गुलवा राबेल जो त गुलवा सभिनी वसफ़े सोहणो पिरिया सभिनी वसफ़े सोहणो पिरिया माणनि जो न को मुलवा। गुलवा गुलाब जो त गुलवा है। गुलवा राबेल जो त गुलवा रंग जो भूरो कद जो पूरो माहे लका ऐं माहे जभिया। रंग जो भूरो कद जो पूरो माहे लका ऐं माहे जभिया। फुर्सत में बस ठाहियो ख़ुदा अथसि हर अदा हुन जी दिल नशिया। वार पिरिया जा रेशम जहिड़ा वार पिरिया जा रेशम जहिड़ा बदन सजो बखमलवा। गुलवा गुलाब जो त गुलवा है। गुलवा राबेल जो त गुलवा सभिनी वसफ़े सोहणो पिरिया सभिनी वसफ़े सोहणो पिरिया माणनि जो न को मुलवा। गुलवा गुलाब जो त गुलवा है। गुलवा राबेल जो त गुलवा लफ्ज़न में ये गुफ्तन में चकमक जहिड़ो हुन में असर हुआ। लफ्ज़न में ये गुफ्तन में चकमक
जहिड़ी सूरत तहिड़ी सीरत, जहिड़ी सूरत तहिड़ी सीरत, माण्हू भलो बिल्कुलु गुलवा हैरा बेल जो त गुलवा ओ गुलवा हैरा बेल जो त गुलवा। सभनी वस पे सोहणो पिरिया, सभनी वस पे सोहणो पिरिया, माणने जो न को मुलवा गुलवा हैरा बेल जो त गुलवा ओ गुलवा हैरा बेल जो त गुलवा। हुस्न कयो हैरान प्रिय जे, हफीज़ बुले दी पियो सौदाई, हुस्न कयो हैरान प्रिय जे, प्यारो ॾेई पहिरियां पगे जो करे पो हाणे कयो परेशानो मूंखे मोहब्बत में मजबूर थी पियो, मोहब्बत में मजबूर थी पियो फाथल हुन सां जो दिलिया गुलवा हैरा बेल जो त गुलवा है गुलवा हैरा बेल जो त गुलवा। सभनी वस पे सोहणो पिरिया, सभनी वस पे सोहणो पिरिया, माणने जो न को मुलवा गुलवा गुलाब जो त गुलवा है गुलवा हैरा बेल जो त गुलवा है गुलवा गुलाब जो त गुलवा है गुलवा हैरा बेल जो त गुलवा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।